बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मां आकिब अली नारी जो आज जंहिं मौजू ते असां ॻाल्हाईंदासीं उहो टीचिंग स्ट्रेटजीज़ सां रिलेटेड आहे। अक्सर करे असां गौर कयो हूंदो त कंटिन्यू असां जॾहिं घर में पंहिंजी खुराक खे तवजो में रखंदा आहियूं त लाॻीतो मुसलसिल काफ़ी ॾींहंनि ते असां हिकिड़े तरीक़े जी खुराक न खाईंदा आहियूं। कंटिन्यू कोई बि माण्हू मछी नथो खाई सघे, कंटिन्यू कोई बि माण्हू गोश्त नथो पसंदि करे, कंटिन्यू कोई बि माण्हू पटाटनि जी भाॼी हुजे या काई बि सब्जी हुजे असां इस्तेमालु कंदा बि त उहा बि एतिरी न वणंदी। मतिलबु रूटीन में हिकिड़े तरीक़े जी जेकॾहिं खाइण पीअण वारी शइ असांखे सुठी नथी लॻे, असां मुख़्तलिफ़ फ्लेवर इस्तेमालु कयूं था, मुख़्तलिफ़ सब्जी इस्तेमालु कयूं था, त अहिड़े ई तरह सां उस्ताद जे लाइ इहो तमामु अहम हूंदो आहे त हू मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजे क्लास जे शागिर्दनि जे साम्हूं जेको हुनजे पढ़ाइण जो तरीक़ो आहे, जेको हुनजो टीचिंग स्टाइल आहे, उहो बि चेंज कंदो रहे। साथियों, तव्हां इहो पंहिंजी ज़िंदगी जो तसलसुल ठाहे छॾियो त हर कुझु ॾींहंनि जे रूटीन खां पोइ असां पंहिंजे पढ़ण जे अंदाज़ खे हिकिड़े नई टेक्निक में या नए पैटर्न में या नई स्ट्रेटजी में असां चेंज कयूं। यानी पढ़ण जे अंदाज़ में असां नवां आणियूं, जिदत आणियूं ऐं शागिर्दनि खे साम्हूं रखी करे जेकॾहिं असां हुनजी साइकोलॉजी खे, हुनजी लेवल ऑफ नेचर खे साम्हूं रखी करे उन्हनि खे ऑब्ज़र्व कंदासीं त कहिड़ो ॿार कहिड़ी टेक्निक में कहिड़ी पॉइंट सां मुंहिंजे टॉपिक में वधि में वधि इन्वॉल्व थिए थो, वधि में वधि गहराई वठे थो, त असांखे उन्हनि शयुनि खे साम्हूं रखी करे वधीक पढ़ाइण जे अंदाज़ में बहितरी आणणु घुरिजे। अक्सर करे मुंहिंजो खोड़ सारा टीचिंग स्टाइल आहिनि, खोड़ सारा टीचिंग स्ट्रेटजी जा पैटर्न आहिनि। जिग्सा मेथड थो अचे, रीडिंग कॉम्प्रीहेंशन मेथड थो अचे, स्किप फोल्डिंग टीचिंग मेथड थो अचे, राइटिंग कॉम्प्रीहेंशन जो मेथड थो अचे, बोर्ड मेथड थो अचे, मेप यानी मॉडल ॾियण जा मेथड अचनि। अलाए केतिरा माना टीचिंग जा स्टाइल आहिनि। जिन दोस्तनि टीसीएस जूं ट्रेनिंग में वधि में वधि पार्टिसिपेशन्स कई आहे, बीएड एमएड कई आहे, उनखे ख़बर आहे त केतिरियूं टीचिंग जूं मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ आहिनि जेके असां अपनाए करे पंहिंजे शागिर्दनि खे बहितर खां बहितर फीडबैक वारे पॉइंट ते असां कमु करे सघूं था। अॼु जंहिं मौजू ते मां तव्हांजे साम्हूं ॻाल्हाईंदुमि उहा आहे रीडिंग कॉम्प्रीहेंशन। यानी पढ़ण वारो जेको पढ़ाइण वारो जेको तरीक़ो आहे, यानी जेके रीडिंग पैटर्न आहे, इन में कहिड़ी कहिड़ी शइ खे साम्हूं रखणु घुरिजे, तवजो में रखणु घुरिजे। अक्सर करे नोट कयो हूंदो तव्हां, इंग्लिश सब्जेक्ट हुजे, उर्दू हुजे, अरबी हुजे या सिंधी सब्जेक्ट हुजे, जॾहिं असां हुनजी रीडिंग कंदा आहियूं, काफ़ी शागिर्द अहिड़े तरीक़े सां रीडिंग कंदा आहिनि जो हुननि खे लफ़्ज़ त पढ़ंदा वेंदा आहिनि, जुमिला पढ़ंदा वेंदा आहिनि, मौज़ू खे सॼे खे पढ़ी वेंदा आहिनि, पर कॉन्सेप्ट हुनखे सम्झ में न ईंदो आहे त जेका शइ मां पढ़ी आहे त पढ़ी पई आहे। जीअं अक्सर करे काफ़ी मुस्लमान क़ुरान शरीफ़ जो तलावत जो अमल कंटिन्यू कंदा आहिनि। तलावत कंदा आहिनि पर हुननि खे सम्झ में न ईंदी त क़ुरान शरीफ़ जी जेका आयत पढ़ीसीं हुनजो मफ़हूम छा आहे, हुनजो तर्जुमो छा आहे, या हुन में असांखे मैसेज कहिड़ो थो मिले। रीडिंग कॉम्प्रीहेंशन जी तमामु अहम पॉइंट इहा आहे त जेका शइ पढ़ी वञे उहा अहिड़ी गौर फ़िक्र सां पढ़ी वञे जो घटि में घटि हुनखे पढ़ण खां पोइ इहो कॉन्सेप्ट ज़हन में वेहणु घुरिजे त मां जेका शइ पढ़ी आहे उहा कहिड़े हवाले सां आहे या हुनजो अहम मक़सदु छा आहे। हाणे रीडिंग ग्रुप में बि थींदी आहे, इंडिविजुअल बि थींदी आहे, या नंढा नंढा ॿ पेयर ठाहे करे ॿिन्हिनि शागिर्दनि जा जोड़ा ठाहे करे तव्हां हुन तरह सां बि पढ़ाईंदा, या बोर्ड ते लिखाए करे असां कंहिं बि शागिर्द खे घुराईंदा उहो पूरे क्लास खे पढ़ी ॿुधाईंदो आहे। रीडिंग जे लाइ तमामु अहम पॉइंट इहा आहे त उन रीडिंग वारे पोर्शन जे दौरान जेका तव्हां रीड कयो था शइ उनखे कॉन्सेप्चुअली सम्झो ऐं उन मां सॉर्ट आउट कयो उहे लफ़्ज़ या उहे जुमिला जेके तव्हांखे नथा सम्झ में अचनि या डिफिकल्ट था लॻनि ऐं उन्हनि ते वधीक तबसरो यानी वधीक डिस्कस करियो। ऐं ख़बर कॉन्सेप्चुअली लर्निंग जो तसवुर तव्हां हिन शइ में वठो, काफ़ी ॿार जेकॾहिं का कहाणी पढ़ंदा आहिनि त कहाणी एॾी त ज़हनी इस्तेमालु यानी ज़हनी गौर फिक्र सां पढ़ंदा आहिनि जो हुनखे पढ़ण खां पोइ हुनखे मुकमल कहाणी सॼी ज़हन में वेहिजी वेंदी आहे। ऐं उहा ई कहाणी जेकॾहिं हू पंहिंजे कंहिं ॿिए साथी खे ॿुधाइनि त हुनजो कंक्लूजन या हुनजो जेको बि निचोड़ आहे या हुनजो जेको थीमेटिक एरिया आहे उहो सॼो जो सॼो ब्रीफ करे वेंदो, लफ़्ज़ हुनजा चेंज हूंदा छो त हुन कॉन्सेप्ट हुन शइ खे सम्झो। पर जेकॾहिं असां जर्नल वे सां आम तरह सां जे शागिर्दनि जी रीडिंग हूंदी आहे, जर्नल बाबा उस्ताद खे पढ़ी ॿुधाए जान छॾाइणी आहे, इन तरह सां हुनजी आदत में रीडिंग शइ खे कंटिन्यू रखियोसीं त उहा हुननि जी कॾहिं बि फ़ाइदे में नथी थिए, हुनजा कॉन्सेप्ट लर्निंग नथी थिए।
हाणे हिकिड़ो मञिणो पैटर्न तव्हांजे साम्हूं रखां थो पियो, जंहिंखे तव्हां ॾिसी करे माना घटि में घटि पंहिंजे ब्लॉग ते असां शागिर्दनि जी रीडिंग स्किल जेका आहे उहा डेवलप करे सघूं था, उनखे वधि में वधि बहितर खां बहितर बणाए सघूं था। रीडिंग स्किल जे डेवलपमेंट जे लाइ इहो तमामु ज़रूरी हूंदो आहे त शागिर्दनि खे इन मरहले जी प्रैक्टिस में वधि इन्वॉल्व कयो, वधि में वधि रूटीन में आणे था वञे, छो त जेतिरो टॉपिक शागिर्द पढ़ी करे उनजो कॉन्सेप्ट ब्रीफ कंदो ओतिरो उहो रीडिंग वारी शइ में वधीक मज़बूत थींदो ऐं बारदार थींदो। अचो हिकिड़ी प्रेज़ेंटेशन मां तव्हां लिंक कयां थो पियो, जंहिंमें तव्हां रीडिंग स्टडी जी हिकिड़ी टेक्निक खे ॾिसंदो ऐं कहिड़े तरीक़े सां असां मुख़्तलिफ़ लेसन्स पढ़ाइण खां पोइ शागिर्दनि खां कॉन्सेप्चुअली फीडबैक वठी सघूं था, रिफ्लेक्शन वठी सघूं था। कॉम्प्रिहेंशन हिकिड़ो अहिड़ो मेथड हूंदो आहे जंहिंमें शागिर्दनि जी पढ़ण वारी कैफ़ियत जेका हूंदी आहे उहा तमामु घणी इम्प्रूव थींदी आहे। जीअं जीअं शागिर्द पढ़ण में महारत हासिल कंदा, उहे मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स जा मज़मून पढ़ण में तमामु घणी आसानी महसूसु कंदा आहिनि ऐं गौर फ़िक्र करण सां उन टॉपिक जो कॉन्सेप्ट ऐं जेके बि उन जा घुरिबल मेन पॉइंट हूंदा आहिनि उहे नोट करे वठंदा आहिनि। असांखे मुख़्तलिफ़ लेसन खे पढ़ण खां पोइ उन सां रिलेटेड नंढा नंढा सवाल जवाब, उहे MCQs टाइप हुजनि या नंढा नंढा सवालनि जा जवाबनि ते मुश्तमिल हिकिड़ी एक्सरसाइज़ हुजे, उहा हर हाल में रीडिंग खां पोइ शागिर्दनि खां कवर कराइणु घुरिजे त जीअं इहो तइ थी सघे त शागिर्द इन पढ़ण जे दौरान केतिरी उन टॉपिक जी कैफ़ियत सम्झी आहे ऐं केतिरी उन जी जेका लर्निंग आउटकम आहे उहा अञा उन्हनि जी रहे थी पई। हीअ ॾिसो मिसाल जे तौरु जेको असां टॉपिक पढ़ूं था पिया त खैरपुर शहर सिंध सूबे जो 12हों वॾो शहर आहे। खैरपुर शहर हाणोके ज़िले खैरपुर ऐं अॻूणे खैरपुर रियासत जे गादीअ जो हंधु आहे। हिन ज़िले जी आबादी तक़रीबन 20 लख आहे 2011 में अंदाज़े मुताबिक़, ऐं उनजो कुल रक़बो 15,000 चौरस किलोमीटर आहे। खैरपुर ज़िले में 8 तहलका, 76 यूनियन काउंसिलूं ऐं 415 देर शामिल आहिनि। हिन ज़िले जा तहलका हीअ आहिनि: खैरपुर तहलको, ठरी मीरवा तहलको, फैज़गंज तहलको, गंबड़ तहलको, किंगरी तहलको, कोडजी तहलको, नारा तहलको ऐं सोबोदेरो तहलको। खैरपुर मीरठ जेको पूरी दुनिया में खारकुन लाइ मशहूरु आहे, हिन शहर मुल्क जा केतिरा ई शाइर, सियासतदान, फ़नकार ऐं अदीब पैदा कया, जिन में सचल सरमस, मीर अली नवाज़, मोहम्मद आलम ज़ैदी, उस्ताद हामी, अता मोहम्मद भंबरो, डॉक्टर तनवीर अब्बासी, मुख्तियार मलक, सरमद सिंधी, उस्ताद गुलज़ार उमेद खैरपुरी, आजिज़ मीरवाही, मुर्तज़ा जोगी, ज़ुल्फ़कार जोगी ऐं रहीम दाद जोगी ऐं मोहम्मद अली हदाद वग़ैरह जा नाला शामिल आहिनि। सिंध जे सियासत जे मैदान में हिन शहर जो अहम किरदारु आहे ऐं पाकिस्तान जे वॾियुनि पार्टियुनि जा सूबाई सरबराह जिन जो तालुक़ु हिन ज़िले सां आहे, जंहिंमें सैयद क़ाइम अली शाह, पीर पागारो, सैयद गौस अली शाह वग़ैरह शामिल आहिनि। साथियो, हीअ हिकिड़ी नंढी पैराग्राफ पढ़ीसीं। हाणे इन पैराग्राफ पढ़ण खां पोइ असां केतिरो हिन जो निचोड़ या हिन जो मेन थीमेटिक पॉइंट सम्झिया आहिनि, उन जे लाइ हिकिड़ी नंढी प्रैक्टिस जे लाइ नंढी मश्क हल कयूं था पिया। हीअ इन लाइ हिकिड़ा सुवाल आहिनि जेके इन ई पैराग्राफ मां ठाहिया विया आहिनि। हिन जो सभ खां पहिरियों सुवाल आहे त सिंध जो 12हों वॾो शहर कहिड़ो आहे? हैदराबाद, लाड़कानो या खैरपुर? ॻाल्हिबनि जेकॾहिं शागिर्दनि सही नमूने सां सम्झो हूंदो त हुनजो जवाबु हल करे वठंदा। खैरपुर में टोटल केतिरा तहलका आहिनि? 8 तहलका, 7 तहलका या 6 तहलका? खैरपुर शहर दुनिया में कहिड़ी शइ जे करे मशहूरु आहे? अंबनि जे करे, खारकुन जे करे या कमनि जे करे? खैरपुर शहर जे मशहूरु फ़नकारनि में हेठियुनि मां कहिड़ो नालो मशहूरु आहे? शमन अली मीराली, मंसूर सखीराणी, सरमद सिंधी। खैरपुर जो कुल रक़बो केतिरो आहे? 15,000 चौरस किलोमीटर, 18,000 चौरस किलोमीटर या 13,000 चौरस किलोमीटर? हाणे हिन में तव्हां ॾिठो त ॿार जेका पैराग्राफ पढ़ी, हिकु त तमामु तवजह सां पढ़ी ऐं पढ़ण खां पोइ उनजी जेकॾहिं असां नंढी प्रैक्टिस मश्क जी सूरत में उन्हनि सां करायूं था पिया ऐं उन मां रिस्पॉन्स वठूं था पिया त उहा शइ उनजे ज़हन में वेझी थी वञे ऐं कॾहिं बि विसरंदी न। हाणे गौर कयो, जॾहिं असां सिंधी में, उर्दू में या इंग्लिश में ॿारनि खे मुख़्तलिफ़ लेसन पढ़ाईंदा आहियूं, कॾहिं इहो तवजह कयो आहे त लेसन पढ़ाइण खां पोइ उनजी मश्क जी जेका आहे ॿारनि खां प्रैक्टिस करायूं असां, त ख़बर पए त उहो लेसन ॿार खे सम्झ में केतिरो आयो आहे।
अक्सर करे ट्रेडिशनली तरीक़े सां थींदो ई न आहे, हुन लेसन खे पढ़ण खां पोइ हुनजी एक्सरसाइज़ असां हल कराए छॾींदा आहियूं। हा, टीचर जी इन्वॉल्वमेंट आहे, टीचर हुननि जी माना इन मश्क हल करण में मदद करे सघे थो, पर उन खां पहिरियों इहो ज़रूरी आहे त पंहिंजो शागिर्दनि खां हल कराए त कहिड़ी कहिड़ी शइ शागिर्दनि खे बहितर सम्झ में अची वई आहे, छो त इन प्रैक्टिस खे इन्वॉल्व करण सां घटि में घटि ॿार जी जेका लर्निंग लेवल आहे, जेका स्किल आहे, उहा डेवलप थींदी। हा, पोइ जंहिंजी जॻह ते ॾिसो था ॿार जी शइ ग़लति आहे या हुनखे रहनुमाई घुरिबल आहे, उते टीचर इन्वॉल्व थी वञे ऐं उहा टीचर हुनखे सही तरह सां कवर कराए पढ़ाए या पढ़ाए। हाणे इन तरह सां छा थींदो, जेकॾहिं हिन रीडिंग स्किल में ॿार प्रैक्टिकली वर्क कंदो रहंदो त पोइ छा हूंदो, किथों जी बि पैराग्राफ हुनजे साम्हूं अची वञे, किथे बि पढ़ंदो त कॉन्सेप्ट हुनजे कट ॾिनल जेका मश्क आहे, एक्सरसाइज़ आहे, उहा आसानी सां हल करे वेंदो, छो त उहा हैबिचुअली हिननि शयुनि में वर्क कंदो रहेगा। इन करे हुनखे इहा शइ नई न लॻंदी, हुनखे इहा शइ डिफिकल्ट न लॻंदी। उमेदु आहे त उस्ताद अॼु वारे हिन टॉपिक में तमामु घणी रहनुमाई हासिल कंदा ऐं पंहिंजे टीचिंग स्टाइल में मुख़्तलिफ़ स्ट्रेटजीज़ ते वर्क कंदा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.